जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 29 अप्रैल 2023 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो वैशाख मास शुक्ल पक्ष जी नवमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखिणो आहे, न त परिवार में या पंहिंजे कार्यस्थल ते वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। तव्हांखे अॼु मां लक्ष्मी जी उपासना सां धन लाभ थी थो सघे। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी अॼु योग बीठल आहिनि। धन लाभ थी थो सघे। तव्हांजे स्वास्थ्य में भी सुधारो थींदो। ॾींहुं भी तमामु सुठो गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कार्यस्थल ते धन लाभ थियण जी संभावना आहे, पर हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियणो आहे। ज्वर यानी बुखार या ताप थियण जी आशंका आहे, त थी सघे त थधियूं शयूं अवॉइड कंदा त तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। कोई ना कोई नई अपॉर्चुनिटी मिलण जी भी संभावना आहे। तव्हांखे अॼु धन प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य तव्हांजो सुठो रहंदो। ॾींहुं भी सुठो ई गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हिसाब किताब में तमामु ध्यानु ॾियणो आहे। कोई भी नओ इन्वेस्टमेंट थी सघे त अवॉइड कंदा, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु तव्हांखे पंहिंजे संतान पक्ष सां भी सुठो व्यवहार ठाहे रखिणो आहे। हुननि सां वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। तव्हांजो ॾींहुं अॼु जो साधारण ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते हुननि खे काई ना काई नई अपॉर्चुनिटी मिलण जी संभावना आहे। हुन में हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। अॼु जो ॾींहुं धन लाभ थी थो सघे। स्वास्थ्य भी तव्हांजो सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे मान सम्मान में वृद्धि थींदी। कार्यस्थल ते हुननि खे कोवर्कर्स जो पूरो साथ मिलंदो। घर में भी जीवन साथी जो ऐं परिवार वारनि जो पूरो साथ मिलंदो। ॾींहुं आनंद सां गुज़रंदो। स्वास्थ्य भी ठीक ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियणो आहे, न त कोई ना कोई रोग या दुख हुननि खे सताए थो सघे। तव्हांखे कार्यस्थल ते ॾींहुं सुठो रहंदो। धन प्राप्ति थी सघे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ अॼु लाभदायक साबित थींदी। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु मान सम्मान में वृद्धि थींदी। यश ऐं कीर्ति जी भी प्राप्ति थींदी। अॼु जो ॾींहुं हुननि जो मन तमामु सुख ऐं संतोष वारो रहंदो। स्वास्थ्य में सुधारो थींदो ऐं ॾींहुं भी तमामु सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु सुख ऐं संतोष जी प्राप्ति थींदी। हुननि खे कार्यस्थल ते पर वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हांजे लाइ लाभदायक साबित थींदी। तव्हांखे अॼु वाणीअ ते थोरो कंट्रोल रखण जी ज़रूरत पई थी सघे। तव्हांजो ॾींहुं अॼु साधारण ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट थी सघे त अवॉइड करणो आहे, न त हुननि में हुननि खे धन हानि थियण जी आशंका आहे। त अॼु जो ॾींहुं तव्हांखे शांतीअ सां कढणो आहे। तव्हांजो स्वास्थ्य साधारण रहंदो। भगवान शिव जी पूजा तव्हांजे लाइ अॼु लाभदायक साबित थींदी। मीन राशि।
मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या परिवार वारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे त हुननि सां हुननि जो ॾींहुं सुठो गुज़रंदो, स्वास्थ्य में सुधारो थींदो, कार्यस्थल ते बि हुननि खे अॼु धन प्राप्ति थी सघे। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। श्री राम भगवान विष्णु जो सतों अवतार जेको मञियो वियो आहे उहे आहिनि भगवान श्री राम। श्री राम जेके आहिनि उहे राजा दशरथ ऐं माता कौशल्या जा पुत्र आहिनि। भगवान श्री राम खे मर्यादा पुरुषोत्तम श्री राम भी चयो वेंदो आहे। चवंदा आहिनि कि पंहिंजे पिता जे वचन जे कारण हुननि 14 वर्षनि जो जेको वनवास हुयो उहो स्वीकार कयो हुयो। इहो स्वीकार करण खां पोइ इहो लाइन जेका आहे रामायण में चङनि ॼणनि ॿुधी बि हूंदी कि रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए। अॼु बि जॾहिं ब्राह्मण मिली करे वेद पाठन सां शादी कराईंदा आहिनि त भगवान श्री राम जो नालो वठी करे ऐं सीता माता जो नालो वठी करे वर ऐं वधू खे आशीर्वाद ॾींदा आहिनि। चवंदा आहिनि कि भगवान श्री राम जॾहिं शादी कई हुई त सीता माता खे जेको वचन ॾिनो वियो हुयो उहो अॼु ताईं वर जेको आहे उहो वचन ॾींदो आहे कि जेका मुंहिंजे उमिरि जी स्त्री हूंदी उहो मुंहिंजे भेण समान हूंदी, नंढी धीअ समान ऐं वॾी जेका हूंदी उहा माता समान हूंदी। चवंदा आहिनि कि भगवान श्री राम रावण जो वध करण लाइ हिन जन्मभूमि में आया हुआ ऐं रावण जो हुननि वध कयो हुयो ऐं हुनखे मोक्ष ॾिनो हुयो। भगवान श्री राम खे बि रावण खे मारण खां पोइ ब्रह्म हत्या जो श्राप लॻो हुयो। हुन खां पोइ हुननि उहो जेको श्राप आहे उहो तप करे लाथो हुयो ऐं भगवान शिव जी पूजा करे लाथो हुयो। भगवान श्री राम जी पूजा रामनवमी जे ॾींहुं करे वेंदी आहे। धूमधाम सां माण्हू उत्सव मल्हाईंदा आहिनि ऐं भगवान श्री राम जी खे मल्हाईंदा आहिनि। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड क्वेश्चन्स हुजनि या क्वेरी हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं तव्हां ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।